नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। मोरो जे नुमाइंदे परवेज़ अली चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो सैयद साजन शाह पंहिंजे पीरसन वालिद सैयद इब्राहिम शाह खे साण करे सहाफ़ियुनि साम्हूं एहतिजाज कंदे चयो आहे त आउं 6 मुहर्रम ते मोरो इस्पताल इलाज लाइ वियो हुयसि त अधु कलाक अंदरि चाॿी चोर मुंहिंजी गाॾीअ सां कार्रवाई कंदे गाॾी काए फ़रार थी विया। मां ऐं मुंहिंजो भाउ उन ई महिल मोरो थाणे ते पहुची NC दाख़िल कराइण लाइ पहुतासीं, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त असांखे मुहर्रम पाक जो जवाज़ ॼाणाए वापसि कयो वियो आहे। बार बार पांधी थियण ते कूड़ा दिलासा ॾींदे टोल मटोल कंदे वापसि कयो पियो वञे। असां ग़रीब सैयद फ़क़ीराणे घराणे सां वाबस्ता आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP नौशरो फ़िरोज़ सरदार अब्दुल क़यूम पिताफ़ी, DSP मोरो अब्दुल हकीम मज़ारी, SHO मोरो कुर्बान अली कलवड़ खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त असांजी चोरी थियल गाॾी वापसि कराए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।